ही रिश्ता ही नाता ही पंहिंजा परावा ही रिश्ता ही नाता ही पंहिंजा परावा असां की न समझा असां की न जाता असां की न समझा असां की न जाता ही रिश्ता ही नाता ही पंहिंजा परावा। हाणे निहारण बंदि कर। 2 किलोमीटर पंधु करे आयो आहियां। तूं त चाहीं थी पंधु करे सिधो हलियो वञा सनान जाइ में। वेंदुसि वेंदुसि चऊं बाबा 2 किलोमीटर न 1 किलोमीटर भला 1/2 किलोमीटर हली ॾिस त ख़बर पवी। नीलू काश तूं मूंसां पंध ते हली सघीं हा। तोखे त हुई भॼी वञण जी तकड़। हाणे नीलू नंबर ॿियो ईंदी जेसि ताईं अचे तेसि ताईं मां थो भॼां। बाबा अॼु कल्ह बि मां फर्स्ट हुअसि सुभाणे बि मां फर्स्ट हूंदसि। हफ़्ते में 3 ॾींहं तव्हांजे लाइ ऐं 4 ॾींहं मां खटंदसि। ॾिसंदासीं सुभाणे ॾिसंदासीं। चॉकलेट आइसक्रीम घुराइबी पोइ मुंहुं न गुजाइजांइ। बाबा सुभाणे बटरस्कॉच ईंदी उहा बि तव्हांजे पैसनि मां because I'm going to be the winner of this week. ॾिसंदासीं ठीकु आहे। पोइ चॉकलेट घुराईंदासीं सुभाणे। Dada, I am going to be the winner, not you. So butterscotch ice cream. झूलण मुंहिंजी पार लॻाई बेड़ी थई मझधार झूलण मुंहिंजी पार लॻाई बेड़ी थई मझधार आयूं वेठा तुंहिंजे सहारे कृपा कर कर। राजी उथ ना उथ। कल भी देर सां नेरन ठाहे ॾिनी अथई। 10 बजे तो दुकान खुले। उथ। नेरन जे करे देर थोड़ी थी। वो तो तव्हांजो हिते हुते बीहण जे करे देर थी। मुई बि अॼु नेरन ठाहिण जो वारो अनीता जो आहे। मूंखे सुम्हण ॾे। सभिनी खे सभु कुझु हथ में खपे भले अॻिलो पियो मरे। खसीसे खे एसी आणण लाइ चओ त सभिनी जा माइट था मरनि। एसी छा हिकु चिमनी बि नथा आणे सघनि। हा अच्छा अरे हुनजी त एडिटिंग बि शुरू थी वई आहे। अरे ॿुध वो आडवाणी जो प्रोजेक्ट शुरू थियण वारो हो। अरे यार उते मुंहिंजी ॻाल्हि हलाए न। अरे तस कट छो थो करी। 2 मिंट ॻाल्हाए यार। कॾहिं कॾहिं त फोन तो करी। हा ठीकु आहे कंदो कर फोन कंदो रहंदो कर। ऐं ॿुध हो आडवाणी सां मुंहिंजी ॻाल्हि करे छॾ न। ठीकु आहे ओके बाय। हा रख भले। अनीता अरे अनीता यार मुंहिंजी चांहि किथे आहे। ॾियांव थी कल्ह खां पई चवां खंड कोने चांहि जी पती कोने। कल्ह तव्हांखे लिस्ट ॾिनी वठी आया सामान। अरे तव्हांखे न टिंडण मां फुर्सत मिले तॾहिं त घर जा कम कंदव न। अरे पर जॾहिं मां मंझंदि जो ॿाहिरि वियो हुउसि त फोन करे यादि ॾियारी आहे न। मिस कॉल ई खणी ॾी आहे। बसि मूंखे ॿियो कमु धंधो ई कोन्हे न जो सॼो ॾींहुं तव्हां वांगुरु पई मिस कॉल ॾियां। जॾहिं ॾिसो सभिनी खे पिया मिस कॉल ॾियो ऐं कंहिं बेचारे तव्हांजे मिस कॉल जे जवाब में फोन कयो त असुल फाथो सॼी दुनिया जो अहवाल उन खां ई वठंदा ऐं पंहिंजा सभई कम हुन जे ख़र्च ते पिया कंदा। चरी ऐं चरी
अरे तूं कान सम्झंदी आहे मिस कॉल ॾियण बि स्टाइल आहे स्टाइल हा सच सदाई सलामत हुजे रमेश बाबू। ऐं तव्हां इजाज़त ॾियो त मां अंदरि अचां। अरे सलामत रहे अचो अचो साईं अंदरि हलिया अचो ऐं तव्हांखे कॾहिं का ज़रूरत पवण लॻी इजाज़त वठण जी हा थियो भलो अची वियो नारद मुनि। नीलू नाउ बाबा डोंट एक्ट लाइक यू डोंट नो त सलामत अंकल कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। पर हुन तोसां का बुराई कई आहे छा? जेसि ताईं को माण्हू पाण खे बुरो साबित नथो करे तोखे कहिड़ो हक़ आहे उनखे बुरो चवण जो? ओके बॉस जीअं तव्हां चओ सलामत अंकल नारद मुनि कोन्हे समाज सुधारक आहे समाज शेवक आहे। भाई असां त आहियूं समाज शेवक ऐं असांजो कमु इहो आहे त जेतिरो थी सघे समाज जी शेवा करियूं। पर तव्हां त समाज में बि न आहियो न, हा तव्हां त पंहिंजा आहियो न। हा ईअं चओ न हा इन करे मां तव्हांजे लाइ ही कॉन्टेक्ट खणी आयो आहियां। हा ऐं तव्हां हिननि सभिनी खे फ़ोन कजो, हिननि जूं नयूं फिल्मूं थियूं ठहनि। हा किथे न किथे त असिस्टेंट डायरेक्टर जी ज़रूरत हूंदी न। हा वाह साईं सलामत रहे वाह थैंक यू वेरी मच मां अॼु ई हिननि खे मिस कॉल थो करियां आई मीन कॉल थो करियां। सच सदाई सलामत हुजे रमेश बाबू। मां तो चवां तव्हां में एतिरो टैलेंट आहे। हा मुंहिंजे ख़्याल मूजिब त तव्हांखे हाणे इंडिपेंडेंट डायरेक्टर थी वञणु घुरिजे। हा साईं चाहियां त मां बि इहो ई थो पर के कम बि त ॾे न। अरे भाई तव्हांखे कमु घुरण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हा तव्हां छा कंहिंखां घटि आहियो? ऐं इहो न विसारियो त तव्हांखे सलामत राय जो सपोर्ट आहे। तव्हांजा ॿेड़ा ई पार सम्झो। तव्हां रुगो हिकिड़ो पायलट एपिसोड ठाहे वठो। हा मुंहिंजी चैनलनि में चङी सुञाणप आहे। हीअं पास कराईंदुसि मां तव्हांजो एपिसोड। कीअं ॻाल्हि में दम आहे न? साईं ॻाल्हि में त घणो ई दम आहे पर हिते दम कोन्हे न। पायलट ठाहिण लाइ रक़म किथां अचे? दम बि आहे तव्हां में, रक़म बि आहे तव्हां वटि। रुगो थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। सोचो सोचण सां सभु रस्ता निकिरी ईंदा आहिनि। हा सोचण जी ज़रूरत ई कान्हे। मौक़े जी दुकान आहे, नई कॉलोनी पई वसे ऐं रेट बि घटि आहिनि। ऐं उन कॉलोनीअ में तव्हांजो दुकान चश्मे जो पहिरियों दुकान थींदो। मां तो चवां प्रकाश बाबू पंहिंजो दुकान आख़िर पंहिंजो थींदो आहे। मसवार जी दुकान में मज़ो छाजो? मां बि हिननि खे कॾहिं खां इहो ई पई चवां त कुझु हथ पेर हणी पंहिंजो दुकान ठाहे वठो पर ही सम्झनि तॾहिं न। अरे मां छा सम्झां? हैं मां बि अटे पा खां थो। मूंखे बि ख़बर आहे पंहिंजे दुकान जो मतिलबु छा थींदो आहे। घटि रेट ते ई सही पर रक़म बि त हुजे न। अरे वण पोखियल छा पैसनि जा? अरे प्रकाश बाबू वण त कॾो खां पोखियल आहिनि। हाणे त रुगो फल टोरण जो टाइम आयो आहे। सोचे ॾिसो रक़म बि अची वेंदी। हा वण पोखियल आहिनि मतिलबु? सच सदाई सलामत हुजे साईं। मतिलब बि सम्झायांव थो ऐं मुंहिंजो त कमु ई आहे समाज जी सेवा। तव्हांजी बि शेवा कंदुसि पर फ़िलहाल त हिन पापी पेट जी शेवा करणी आहे। ऐं तव्हांजी भाभी रोज़ सुबुह साॻी खिचड़ी ठाहे पंहिंजी जिंद थी छॾाए। अॼु बि खिचड़ियूं ठाहे बेदो बेदो ठाहे हा त नेरनि में मज़ो बि अचे हा की न? ॾिसां अॼु किथे थी नसीब थिए नेरनि। अरे त हिते ई करे वठो न नेरनि। तव्हां रुगो एतिरो ॿुधायो त हिक बेदे जो ऑमलेट खाईंदा या ॿिनि जो? अरे हिक मां छा थींदो, ॿिनि जो त हुजे न घटि में घटि। ऐं मां त चवांव थो 2 बेदा बॉइल बि करे वठो। खणी अच न पियो मुंहिंजे मथां थी खणी। अधी त खयो तम पंहिंजे लाइ जॾहिं खणण वञी त मुंहिंजे लाइ बि हिकु खणी अचिजे। हुन मां अधु पंहिंजो वापसि खणी वठिजे। पर मां छो खणण वञा, तूं वञी खणी अच। अरे बाबा झगड़ो छो थियूं करियो? ही खणो ऑमलेट। न बाबा तव्हां जो ॾींदा
हीअ वेंदी। आमलेट जेको आहे सो मूंखे हूअं कोन वणंदो आहे न पुटु, मूंखे हज़म ई कोन थो थिए। तव्हां जो ॾींदा ही पाणी खणी ईंदी। मां कान वेंदसि, तूं वेंदीअ। सोनू मूंसां कयो इन पर मुंहिंजो ऑमलेट खाए। ऑमलेट? चरी मां ऑमलेट लाइ कोन पई चवां, तोखे चयो हुअमि न दादा खे नेरनि खां अॻु कैप्सूल्स ॾियणियूं आहिनि। शीशी खाली आहे, किथे आहिनि कैप्सूल्स? वो कैप्सूल त ख़तम थी विया न। उहो त मूंखे बि ॾिसण में पियो अचे न। बाबा खे यादि नथो रहे, तव्हां ॿई त ध्यानु ॾियो। दीदी हू सोनू चयो हो मम्मी खे, मम्मी चयो कि वो 4:30 जे कैप्सूल आहिनि त मम्मी पाणी सस्ता वारा वठी ईंदी। कुंवार जेको चयो न सो ठीकु चयो। हूअं बि हिन कैप्सूल मां फ़ाइदो थोरो ई थो थिए मूंखे। ओके, जॾहिं 3 ॾींहं गोरियूं न वठण सां गोॾनि में सूर पवंदव न, तॾहिं पुछंदीसांव त कैप्सूल्स में फ़ाइदो आहे या न। अरे चऊं आमलेट खा। बस मुंहिंजी पढ़ाई पूरी थियण ॾियो, नौकरी मिलंदे ई कंहिंखां पैसा घुरण जी ज़रूरत ई कोन पवंदी। बस मुंहिंजी पहिरीं पघार अचण ॾियो। अरे तुंहिंजे पहिरीं पघार मां पार्टी कंदासीं वॾी। पार्टी? मुंहिंजी पहिरीं पघार मां तव्हांखे तीर्थ कराई। तीर्थ? ॿुढो आहियां छा जो तीर्थनि ते वेंदुसि? तुंहिंजे पहिरीं पघार मां हिल स्टेशन ते हलंदासीं कीअं ॿार? बाबा त वेंदो, वञिणो ई पवंदुसि। समाज जी भलाई जे अॻियां कंहिंजी काई क़ीमत कान्हे, न बाबा जी न हुनजे बंगले जी। पर सलामत रहे, तूं यादि रखिजे कि हुन बंगले खे ख़ाली करण जी क़ीमत तूं मूंखां वठी चुको आहीं, उहे पूरा 2 लख। न क़ीमत न, चंदो। तव्हां चंदो ॾिनो आहे असांजे समाज शेवा जे कमनि खे अॻियां वधाइण जे लाइ। तव्हां चंदुर साहिब जे बंगले खे भञाए उते मल्टीप्लेक्स ठाहिण था चाहियो, पर चंदुर साहिब तव्हांखे पंहिंजो बंगलो नथो ॾे। मूंखे इहा ख़बर आहे त शहर में जेतिरा वधीक मल्टीप्लेक्स हूंदा ओतिरी शहर जी तरक़ी थींदी। इहो ई सोचे मूं उन्हनि जो बंगलो ख़ाली करण जी ज़िम्मेदारी खई आहे। ऐं ही बंगलो ख़ाली करण जे मिशन जी शुरुआत बि थी चुकी आहे। ही बंगलो त ख़ाली थींदो। I'm confused. I'm totally confused. मूंखे कुछ ख़बर कोन्हे मां छा करियां। जेके करे सघनि था उहे करण नथा चाहिनि। विशाल, बाबा जी खंघि वधी वई आहे। हुनखे राति जो निंड कोन ईंदी आहे हिन खंघि जे करे। पप्पा चाचा ॿिन्ही खे ख़बर आहे त हिन जो इलाज छा आहे, पर ॿई पिया वेट कनि त इहो ख़र्च केरु कढे। मम्मा चाची ॿिन्ही खे फ़र्क़ु ई नथो पए। अलाए उन्हनि खे सम्झ में कीअं नथो अचे। बाबा खे केतिरी ज़रूरत आहे असांजे प्यार जी। रिलैक्स, सब ठीक थी वेंदो। आई रियली होप सभु ठीक थी वञे। बाबा कुछ कंहिंखे चवंदो कोन्हे, पर मूंखे ख़बर आहे त हुन ते छा पई गुज़रे। You love your Baba too much. Yes, but he loves me much more than I love him. अरे ख़बर अथई, मुंहिंजो नालो अम्मा जे नाले ते हुन ई त रखियो हो। विशाल, अम्मा जे वञण खां पोइ बाबा बिल्कुलु अकेलो थी वियो आहे। हुनजी इहा अकेलाई मूं ॾिठी आहे। नीलू, हाणे बिल्कुलु अकेलो थी वियो आहियां। तूं हली वईं, मूंखे पाण सां कठो वठी बि न हलीं। हाणे बि घुराए वठ। हाणे त न ॿिए कंहिंजो मुंहुं में कमु आहे, न मुंहिंजो कंहिं में कमु रहियो आहे। हलो 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 साईं, कटिजो न, फोन कटिजो न, नेटवर्क जो प्रॉब्लम आहे। हा अची वियो। हा चओ साईं। ओहो साईं, ज़रूरत कीअं कान्हे, ज़रूरत त ॾाढी आहे। हर असिस्टेंट खे हिकु सुठो ब्रेक खपंदो आहे।
ऐं मां हिन उमिरि में जेकॾहिं इंडिपेंडेंट डायरेक्टर न थींदुसि त वरी कॾहिं थींदुसि? अरे रमेश बाबू, मां त हर वक़्तु इहो ई सोचींदो रहंदो आहियां त कीअं मुंहिंजे हथां समाज जो भलो थिए। ऐं इन करे मूं तव्हांजे लाइ हिकु ज़बरदस्त कहाणी बि लिखी आहे जेका चैनल वारनि पास बि करे छॾी आहे। अच्छा, रुगो तव्हांखे हिकिड़ो पायलट ठाहिणो आहे। हींअर डायरेक्टर बि तव्हां त प्रोड्यूसर बि तव्हां, ठाहियो बि तव्हां ऐं कमायो बि तव्हां। मूंखे त रुगो समाज जी सेवा करण में शांती मिलंदी आहे। ओहो साईं, इन करे त मूंखे पंहिंजे मथां खार था लॻनि। हेॾो सुठो मौक़ो ऐं हथ में कैश ई कोन्हे। अरे हथ में न आहे त छा थियो, घर में त आहे न। घर में आहे मतलब? अरे रमेश बाबू, तव्हांजो घर खुद पंहिंजो पाण में कैश आहे। साईं, तव्हां पहिरीं दुकान ॾिसो त सही, पोइ था ॻाल्हायूं। अचो साईं, हाणे ॿुधायो, जेको मूं तव्हांखे चयो उन खां रती भर बि घटि आहे। मौके जी दुकान, मौके जी जॻह ते। साईं, तव्हांजी ॻाल्हि कॉन्टेक्ट लेंस खां बि वधीक क्लियर आहे, पर प्रॉब्लम उते ई आहे, रोकड़ो किथां ईंदो? वड़ी साॻी ॻाल्हि मूं तव्हांखे केतिरा दफ़ा चयो आहे त रोकड़ो तव्हांजे साम्हूं आहे, रुगो तव्हां ध्यान सां ॾिसो। मतलब न, बाबा कोन मञींदो। केतिराई दफ़ा केतिराई बिल्डर्स ऑफर ॾेई चुका आहिनि। बाबा बंगलो कोन विकिणंदो। तव्हांखे ॿियो को रस्तो ॾिसणु अचे थो भला? मूंखे त हिन रस्ते में काई बुराई नज़र नथी अचे। आख़िर पीउ जी शइ पुट जे कमु न अचे त उन शइ हुजण जो कहिड़ो फ़ाइदो? पर बाबा खे ॿुढाश्रम में छॾे अचनि ऐं उन्हनि जे पुठियां थोड़े टाइम लाइ ॾिसो, बाबा हिन बंगले में रहंदो त उनजो मन इते ई फाथल हूंदो। पाण उन लाइ बि सुठो आहे त घर खां ॿाहिरि निकिरे। पर लाजी, बाबा खे चइजे कीअं? हाणे इहो तव्हांखे सोचणो आहे त इन ॻाल्हि जो हल कीअं निकिरे। पर हिकु ॻाल्हि जो ध्यानु रखिजो त तव्हांजो डायरेक्टर थियण जो सुपिनो हाणे हिन बंगले सां जुड़ियल आहे। नीलू वॾी पई थिए, सुभाणे किथे मिटी माइटीअ जी ॻाल्हि हले त साम्हूं वारा इहो बि त ॾिसंदा त छोकिरी जे पीउ खे पंहिंजो दुकानु आहे या मसवाड़ जो। हीअ सभु त पाण बाबा खे सोचणु खपे। जॾहिं ॿारनि जी तरक़ी थींदी आहे त हर माउ पीउ खे ख़ुशी थींदी आहे, त बाबा खे बि ॿुढा आश्रम वञण खां वधीक ॿारनि जे अॻियां वञण जी ख़ुशी थियणु खपे न। ही मुखड़ियूं असां जिनखे पालियो ने पायो, ही मुखड़ियूं असां जिनखे पालियो ने पायो, ही मुखड़ियूं असां जिनखे पालियो ने पायो, हुननि खे न सुॾका असांजा सुञाता, हुननि खे न सुॾका असांजा सुञाता, ही रिश्ता ही नाता ही पंहिंजा परावा। अड़े चरी, छा पई सोची? तुंहिंजा ॿार जेके सोचनि था सो सही आहे। असां लाइ जहिड़ो घर तहिड़ो ॿुढा आश्रम, राति हिकु हंधि सुबुह ॿिए हंधि। अड़े ज़िंदगीअ जा 4 ॾींहं कटिजी वेंदा, कटिजी वेंदा। सच ॿुधाए नीलू, मुंहिंजी यादगिरी नथी अचे। घुराए वठ न पाण वटि, घुराए वठ न।
आहे छा त बाबा हिते सभिनी खे छो घुरायो आहे? न मां पाण नेरन अध में छॾे आई आहियां। अॼु वरी बाबा जे करे हिननि खे दुकान ते देरि थी वेंदी। रमेश ॾिस न यार, बाबा खे सॾु करे अच न, मूंखे देरि थी रही आहे। अड़े मूंखां अॻु ई अची विया। केतिरनि ॾींहंनि खां पोइ अव्हांखे गॾु ॾिठो अथमि। कहिड़ा सुठा था लॻो पुट। बाबा का ज़रूरी ॻाल्हि करणी हुई छा? जे ज़रूरी न हुजे त पोइ राति जो कयूं, मूंखे देरि थी रही आहे। न पुट न, 2 मिंटनि जी ॻाल्हि आहे। अरे तूं टेलीफोन त बंदि कर बाबा। हा ॻाल्हि हीअ आहे पुट त मां केतिरनि ॾींहंनि खां अकेला ई पियो महसूसु करियां। वांदो वेठो आहियां, तव्हीं पंहिंजनि कमनि में बिज़ी, नुंहरूं ॿारनि खे संभालण में पूरियूं। मां छा वेही करियां? तंहिं करे सोचियो अथमि त हाणे वञी अंधेरी में आहे न उहो शांति आश्रम, ॿुढनि जो घरु, उन में वञी रहां। अरे हुते मुंहिंजा दोस्त बि रहंदा आहिनि, मन विंदरियो पियो हूंदो। हाउ कैन यू डू दिस? ग़लत, बिल्कुलु ग़लति आहे। हेॾो वॾो डिसीजन खणण खां अॻु हिकु भेरो बि मूंखे कंसल्ट करणु ज़रूरी कोन सम्झव? ॾिस नीलू, ॾिस मां परे थोरी थो वञा, दोस्तनि सां वञा थो गॾिजण थोरनि ॾींहंनि लाइ, वरी हलियो ईंदुसि न थोरनि ॾींहंनि खां पोइ। इहा ई ॻाल्हि मूंखे हाणे चई ॾेखारियो। नीलू तूं वञ, हाणे मूंखे पैकिंग करणी आहे, सुभाणे वञिणो आहे न मूंखे। तव्हां केॾां कोन पिया वञो, एंड दैट इज़ फाइनल। ॾिस पुट, तूं मूंखे प्यारु कंदी आहीं न, मां सम्झां थो, ऐं तूं नथी ॾिसी सघीं त मां परे वञा। कॾहिं कॾहिं प्यार खे परे खां ॾिसण में मज़ो ईंदो आहे, आनंद ईंदो आहे। जेकॾहिं मुंहिंजे वञण जे करे हिन घर जो आनंद वधे थो, मुंहिंजे ॿारनि जो वाधारो थिए थो, त पोइ भला मां वञा न। पर बाबा, पुट तूं मूंखे प्यारु कंदी आहीं न, मुंहिंजी इज़त कंदी आहीं न, त हाणे जेको फ़ैसिलो मूं कयो आहे उन जी बि त इज़त कर न। सुनी जिंदगिया ए वीरान राहूं, सुनी जिंदगिया ए वीरान राहूं, सुनी जिंदगिया ए वीरान राहूं। थकी पेयूं वर वर तकींदे निगाहूं, थकी पेयूं वर वर तकींदे निगाहूं। ही रिश्ता ही नाता ही पंहिंजा परावा, झुरियल दिल झुरियल घर जी दीवारूं आहियूं, झुरियल दिल झुरियल घर जी दीवारूं आहियूं, झुरियल दिल
झुरियल घर जी दीवारू आयूं वञूं कंहिं तरफ़ कहिड़ी दुनिया वसायूं वञूं कंहिं तरफ़ कहिड़ी दुनिया वसायूं ही रिश्ता ही नाता ही पंहिंजा परवा असां की न समझा असां की न जाता असां की न समझा असां की न जाता ही रिश्ता ही नाता ही पंहिंजा परवा सच सदाई सलामत हुजे साईं मां जो आहियां पर मूड फ्रेश करण जो तमामु सुठो तरीक़ो ॻोल्हियो आहे तव्हां ख़र्च बि न दोस्तनि सां मिलण बि थी वेंदो ऐं वेझो ई हूंदो बाबा तव्हां का बि चिंता न कयो मूं हुतां जी मैनेजमेंट सां ॻाल्हायो आहे रमेश पिणु हुते वियल आहे हुन सभु फॉर्मेलिटीज़ पूरियूं कयूं हूंदियूं हाँ वञो न बाबा नीलू दीदी भी कल खां गुस्से में आ पुट मां परे तुर ई थो वञा हिते ई वेझो आहियां न तव्हीं बि आर्तवार ॾींहुं हलिया अचिजो नीलूअ सां गॾु अञा ताईं नाराज़ आहीं यार अरे यार 40 सालनि खां पोइ आयो आहियां पंहिंजे नंढे भाउ खे माफ़ कोन कंदे ऐं हा पंहिंजनि ॿारनि सां मिलाईंदे कोन पुट ही अव्हांजो चाचो किशन मुंहिंजो नंढो भाउ पहिरें पाउ छिट पुट अरे तूं त मुंहिंजी शिकिल बि कोन सुञाणंदो हूंदे ॾाढो नंढो ऐं तॾहिं जॾहिं मां हितां वियो हुउसि पंहिंजो घर छॾे पंहिंजे भाउ खे छॾे संदसि महिनत जा पैसा कमायल खणी यूके हलियो वियुसि पैसो कमायमि खूब कमायमि पर कमाईंदे कमाईंदे इहो ध्यान में कोन आयो त किथे वक़्तु न निकिरी वञे ऐं हाणे सचपच वक़्तु निकिरी वियो आहे
ज़िंदगी जो साथ छुटण लॻो आहे। हा चंद्र, मूंखे ब्लड कैंसर आहे, लास्ट स्टेज ते। ॾिस न यार, वञण जे टाइम ते आयो आहियां। किशन, तूं केॾांहुं कोन वेंदे, हिते रहंदे मूं सां। काश जेकॾहिं रही सघां हा, पर हाणे मां रही न सघंदुसि। अॼु मूंखे US वञिणो आहे। कलाक खां पोइ मुंहिंजी फ्लाइट आहे। उतां जा डॉक्टर चवनि था त अञा ताईं कुझु चांसिस आहिनि। मथां को चमत्कार थी वञे या कंहिंजी दुआऊं कमु अची वञनि। तोखे कुझु कोन थींदो किशन, तोखे कुझु कोन थींदो। अरे इहो ई त ॿुधण लाइ यार मां हिते आयो आहियां। हाणे मूंखे कंहिं जो बि डपु कोन्हे। पर हा, हिकु ॻाल्हि मां तोखे ॿुधाइण थो चाहियां। जेकी बि मूं कुझु कमायो आहे, सभु तुंहिंजनि पैसनि सां ई कमायो आहे। ऐं हाणे उहे सभु पैसा मां तोखे वापसि ॾियण आयो आहियां। हा बट हीउ चेक तुंहिंजे लाइ खणी आयो आहियां। 5 करोड़? हा चंद्र, 5 करोड़। हाणे ये 5 करोड़ तुंहिंजा आहिनि चंद्र। 5 करोड़? भगवान जॾहिं बि ॾींदो आहे, छप्पड़ फाड़े ॾींदो आहे। 5 करोड़नि मां छा नथो थी सघे? मुंहिंजी सालनि जी ख़्वाहिश, डायमंड नेकलेस मिली वेंदो। डायमंड नेकलेस मिली वेंदो? तोखे ख़ाली नेकलेस जी पई आहे। मां सोचां पियो मूंखे पंहिंजो दुकान थी वेंदो। न न न, दुकान न, शोरूम। उहो बि हा, उहो बि कंहिं वॾे शॉपिंग मॉल में। ऋतिक, अभिषेक, जॉन, टे वॾा हीरो ऐं विलेन उन्हनि खां वॾा एक्टर्स। अमिताभ, संजय दत्त, शाहरुख। वाह, 5 करोड़। बेकार जूं ॻाल्हियूं न करियो। अॼुकल्ह जंहिंखे ॾिसो वॾा एक्टर खणी फिल्मूं पिया ठाहिनि ऐं फिल्म फ्लॉप। इन खां सुठो त हिकु प्रोडक्शन हाउस था खोलियो। टीवी सीरियल ठाहींदासीं, अनीता टेलीफिल्म्स। चुप, अनीता टेलीफिल्म्स। अरे तो छा मूंखे टीवीअ जी लेवल जो डायरेक्टर सम्झो आहे? मूंखे त फिल्म ठाहिणी आहे, ब्लॉकबस्टर। बस रुगो ही 5 करोड़ रुपया मिली वञनि। इहो ई त प्रॉब्लम आहे त ही 5 करोड़ असांखे मिलंदा कीअं? बाबा त ॿुढा आश्रम वञी रहियो आहे। अरे त असां हुनखे चवंदासीं न त हू ॿुढा आश्रम न वञे। 75 लखे जे बंगले खां 5 करोड़ घणेई वधीक थींदा आहिनि। अरे त उनखे तूं रीज़न छा ॿुधाईंदी आहे त 2 कलाकनि जे अंदरि असांजो माइंड कीअं चेंज थी वियो? रस्तो आहे। कहिड़ो? असां बाबा खे चवंदासीं त चाचा जे अचण सां ऐं हुनजी अकेलाई ॾिसी करे असां इहो महसूसु कयो आहे त गॾु रहण में जेको मज़ो आहे सो ॿिए कंहिं ॻाल्हि में कोन्हे। ॻाल्हि त ठीकु आहे। प्रसाद वठ बाबा सलामत रहे। मुंहिंजे भाउ किशन खे आसीस कर त ठीकु थी पवे। पैसो ॾाढी ख़राब शइ आहे बाबा। अॻे
इन पैसे मूंखां मुंहिंजो भाउ किशन फुरे वरितो ऐं हाणे वरी नवां रंग थो ॾेखारे। मुंहिंजो त ख़्यालु आहे त इहो पैसो कंहिं सुठे ट्रस्ट खे ॾेई छॾिया। असुल 16 आना सच पिया चओ साईं। पैसो मूंखे बि कोन वणंदो आहे ऐं उहे मां आहियां समाज शेवक ऐं समाज शेवकनि खे पैसनि जी कहिड़ी ज़रूरत आहे। पर हा, समाज शेवा खे पैसनि जी ज़रूरत पवंदी आहे। पर तव्हां सही चई रहिया आहियो त तव्हांखे ही पैसो कंहिं सुठी ट्रस्ट में ॾियणु खपे। मां के ट्रस्टूं सुञाणा, उन्हनि जा नाला मां तव्हांखे पोइ ॾींदुसि। पर बाबा, समाज खां पहिरीं घर ईंदो आहे। हर समाज जी शुरूआत घर खां थींदी आहे। त छा हिननि पैसनि ते तव्हांजे ॿारनि जो हक़ कोन्हे? आहे, बराबरि आहे, पर हक़ उहे छिकिन जेके फर्ज़ सुञाणनि। जेकॾहिं मुंहिंजा पुट ऐं नूहरूं पाण में बदिलाव आणनि त इहो पैसो उन्हनि जो, जेकॾहिं न त कंहिं सुठे ट्रस्ट जो। कोकी छो बाबा, तव्हांखे त कोकी वणंदी आहे न? ऐं हूअं बि ऑमलेट खां त कोकी सुठी आहे। त मूं सोचियो त अॼु खां वठी तव्हांखे नेरनि ते कोकी, डोडो या दाल पकवान ॾींदीसांव। अरे वाह पुट वाह। तरसो बाबा, तव्हांखे बि न बाबा कुझु यादि ई कान थो रहे, वरी विसरी विया न? पुट, ॿुढापो आहे न, का ॻाल्हि विसरी थी वञे, पर यादि त ॾियार न मूंखे छा विसरियो आहे। हीअ गोरी नेरनि खां पहिरीं तव्हांखे ताक़त जी गोरी वठणी आहे। पहिरीं हीअ गोरी वठो, पोइ नेरनि करियो। बाबा, हिन में फ्री कॉलर ट्यून्स अथव, हिन में FM अथव ऐं कैमरा बि अथव। पुट, हिन खे मां छा कंदुसि? अरे बाबा, अॼुकल्ह मोबाइल बिना मां छा कंदुसि ईअं चइबो आहे। ऐं तव्हां चओ था हिन मोबाइल जो मां छा कंदुसि? बाबा, सुठी स्कीम पई मिले। हा, इनकमिंग फ्री। जंहिंखे वणेव मिस कॉल ॾियो, टाइम पास कयो। क्या हो रहा है बेटा? कौन है आप? साहब, वो आपके बेटे ने कहा था आपके कमरे का AC महीनों से बंद पड़ा था, बनाना था, बस हो गया। सच सदाई सलामत हुजे बाबा। पर समाज जी सेवा में एतिरो त सुख थो मिले जेतिरो सुबुह जे नेरनि में दाल पकवान खाइण सां बि कोन थो मिले। इन करे मूं समाज शेवा में हिकु नओं अध्याय शुरू कयो आहे। हिकु नई ट्रस्ट खोली अथमि। अच्छा? ऐं हीअ ट्रस्ट उन्हनि बुज़ुर्गनि जे लाइ कमु कंदी जिन जा ॿार उन्हनि खे ॿोझो था सम्झनि। ऐं हिन ट्रस्ट जी शुरूआति मूं पंहिंजे ख़र्च ते कई आहे। इन करे मां पंहिंजो ही 1 लख जो चेक हिन ट्रस्ट जी ओपनिंग ते ॾियां थो। अरे वाह, सलामत रहे। हेड़ा धर्म जा कम झूलेलाल तुंहिंजा भंडारा भरींदो। बस बाबा, समाज जी शेवा जे लाइ जेतिरो थी सघे थो ओतिरो कयां थो। ऐं मूं थे चाहियो त मुंहिंजे ही 1 लख जो चेक तव्हां पंहिंजनि हथनि सां हिननि खे ॾियो। ऐं जे थी सघेव त पंहिंजे नाले जो बि हिकु चेक ॾिजो।
बाबा पुट तूं केॾी महिल आहे कुझु कमु अथई? न न बाबा कोई कमु कोन्हे। छा आहे जो दुकान ते नओं माल आयो सो तंहिंमां मां तव्हां लाइ चश्मो खणी आयो आहियां। तव्हांजो नंबर पियो वञे वधंदो। नीलूअ अॻे हफ़्ते ॻाल्हि पे कई। बाबा ही नई टेक्नोलॉजीअ जो चश्मो अथव। ग्रीन कोटेड सनरेज लाइ बि सेफ आहे। तूं जॾहिं नंढो हूंदो हुए न हिकु दफ़ो तो ज़िद कयो बूट जे लाइ त तोखे बूट वठी ॾियां। मां तुंहिंजे लाइ ब्राउन रंग जो बूट वठी आयोसि ऐं उहो बूट तोखे एतिरो वणियो जो तूं बाथरूम में पाए वेंदो हुए, तूं बिस्तरे ते पाए सुम्हंदो हुए पुट। हाँ बाबा मूंखे बि यादि आहे। संदीप जो बूट ॾिसी मूं पिणु बूट आणे ॾियण जो ज़िद कयो हुयुमि ऐं तव्हांखे 15 ॾींहं पूरा 15 ॾींहं लॻा हुआ उहो बूट आणण में। ऐं उहे 15 ॾींहं केॾो न मां घर में ॿाएताल मचाए छॾियो हुयुमि। रोटी रद्द करे छॾी हुअमि अम्मा ऐं तव्हांजी। छा करियां पुट, उन वक़्तु हालतूं अहिड़ियूं हुयूं। 15 ॾींहं तोखे बूट जे लाइ रोअणो पियो। हाँ बाबा बाबा मूंखे सभु यादि आहे। मूंखे इहो बि यादि आहे कि तव्हां वटि हिकु बिना ॿाहुनि जो स्वेटर हूंदो हो। अम्मा चयो हो कि तव्हांखे हिन साल नओं स्वेटर आणे ॾींदासीं ऐं मूं तव्हांखे बूट वठी ॾियण जो ज़िद कयो हो। तव्हां स्वेटर न वठी करे मूंखे बूट वठी ॾिनो हो। मूंखे यादि आहे बाबा केतिरी न थधि हुई, केॾो न सीउ हो ऐं तव्हां सॼो सियारो। मूंखे सभु यादि आहे बाबा, मूंखे सभु यादि आहे। पुट बाबा ये पाणी रखियो अथव। अरे पुट तो पाणी खणी अचण जी तकलीफ़ छो कई? मां अचां हा न खणी वञा। मां खणी आयसि त कहिड़ो फ़र्क़ु पियो बाबा? तई आराम सां सुम्ही पओ। मूं मच्छरनि जे लाइ टिकी बि ॿारे छॾी आहे। ठीकु आहे। छा थियो बाबा? तव्हांजी तबियत त ठीकु आहे न? पुट तबियत ठीकु आहे। इहा खाऊं खाऊं त सॼी राति पई हलंदी आहे न। तूं वञी आराम कर वञ। ठीकु आहे बाबा। हिना सुम्ही पिया छा? हाँ सुम्ही पियो आहियां। गहरी निंड में आया त उथो इन गहरी निंड मां ऐं बाक़ी जी निंड बाबा जे कमरे में वञी पूरी करियो। बाबा जे कमरे में छो? अरे बाबा के रात जो खंघ थींदी आहे न, तव्हां वञी उन्हनि जे कमरे में सुम्हो। का ज़रूरत पवेसि त ऐं ख़बर बि त पवेसि त तव्हीं केतिरा न सुठा आहियो। अरे पुट तूं हिते छो अची थो सुम्हीं? बाबा मां तव्हां सां गॾु ई सुम्हंदुसि। अरे छो? कुंवार सां को झगड़ो वगड़ो त कोन थो थियो आहे न? अरे न बाबा, भला मुकड़ी कॾहिं टुन सां विढ़ण जी हिम्मत करे थो सघे? मूं में तो दम कोन्हे बाबा।
बाबा मां त तव्हां सां इन करे पियो सुम्हां राति जो तव्हांखे कुझु खपे थो या को प्रॉब्लम थो थिए त केरु त तव्हां सां गॾु हुजे न हा पर बाबा तूं मुंहिंजी निंड छो थो ख़राब करी? बाबा निंड वणी छाजी इन बहाने हेतिरे वक़्त खां पोइ तव्हां सां गॾु सुम्हण जो मौक़ो मिलंदो। अड़े पुट तूं नंढो हूंदो हुए तोखे हिकु दफ़ो बुखार थी पियो हो दुकान तां ईंदोसि तूं पंहिंजो बिस्तरो छॾे मूं वटि हलियो ईंदो हुए अची मुंहिंजे हंज में वेंदो हुए तुंहिंजी माउ ते रड़ियूं कंदी हुई वाका कंदी हुई त हेॾां अच पर पुट तूं मूंसां अची सुम्हंदो हुए। यादि आहे बाबा मूंखे चङी तरह यादि आहे मूंखे बुखार हो ऐं मां तव्हांजे गोद में हीअं अची सुम्ही पवंदो हुउसि ऐं तव्हां सॼी राति ईअं ई वेठा हूंदा हुआ ऐं सुबुह थियण ते साॻियो ई तव्हां कम ते हली वेंदा हुयो जीअं राति थींदी वरी मूंखे गोद में सुम्हारे करे पाण वेठा जाॻंदा हुआ बाबा मूंखे माफ़ कयो बाबा I'm sorry बाबा मूंखे माफ़ कयो बाबा मूंखे माफ़ I'm sorry बाबा I'm really very sorry बाबा मुझे माफ कर पर बाबा तव्हां ॻाल्हि खे सम्झो त सही पुट अॼु मूंखे हिननि 5 करोड़नि जो फ़ैसिलो करणो ई आहे ॿुध हाणे अॼु इहा ॻाल्हि ख़तमु थियणु खपे। बाबा मूंखे लॻे थो तव्हां जल्दबाज़ी पिया करियो पैसनि खे पंहिंजो असर त ॾेखारणु ॾियो। अरे बाबला पैसा रिश्तो टोड़ींदा आहिनि तंहिं करे अॼु इहो फ़ैसिलो थींदो ई। हेलो सुखवाणी साहब आयो न? अरे सुखवाणी मां यार चंद न ॿियो सभु कुझु ठीकु आहे हा पर ॿुधो ॻाल्हि अॼु मूंखे इन्हनि 5 करोड़नि जो फ़ैसिलो करिणो आहे। हा तव्हांखे टाइम हुजे त अची सघंदो वेझा आहियो हलिया अचो हींअर ई हलिया अचो वेठो आहियां मां। लॻे थो बाबा वकील खे थो घुराए फोन ते चयईं पे त अॼु 5 करोड़नि जो किसो ख़तमु करणो आहे। भली घुराए लाजी अॼु हिननि 5 करोड़नि जो किसो ख़तम ई थियणु घुरिजे मां बि इहो ई थो चाहियां। ठीकु आहे थैंक यू वेरी मच बाबा बाबा मूंखे कुझु चवणो हो ऐं मूंखे बि छा चवणो आहे पुट अव्हांखे? बाबा असांखे ख़बर आहे तव्हां वकील खे घुरायो आहे हिननि 5 करोड़नि जे फ़ैसिले लाइ त उहे तव्हां असांखे था ॾियो या कंहिं ट्रस्ट में पर असांजी हिकु रिक्वेस्ट आहे उन खां पोइ तव्हां को बि फ़ैसिलो कयो। बाबा असांखे ख़बर आहे त जहिड़नि ॿारनि जी तव्हां कल्पना कई हुई असां त अहिड़ा कोन बणिजी सघिया आहियूं ऐं पोयनि 2-3 ॾींहंनि खां शायदि तव्हांखे लॻो हुजे त असां बदिलजी विया आहियूं ऐं ओढ़ा बणिजी विया आहियूं जहिड़ो तव्हां असांखे बणाइणु चाहियो आहे। पर बाबा उहो सभु हिकु नाटक हो। हा बाबा ही सभु नाटक हो 5 करोड़नि लाइ
पर इहे असांखे कोन खपनि। बिल्कुलु न खपनि। असीं रिक्वेस्ट था करियूं त उहे पैसा कंहिं सुठी संस्था में ॾेई छॾियो, जीअं कंहिं सुठे कम में कमु अची सघनि। कुंवर, ॾिस पुट, दरवाज़े ते केरु आहे? शायदि वकील हूंदो जंहिंखे घुरायो अथमि। जी बाबा। चाचा चाचा तव्हां विशाल सां गॾु? अरे भाई, मां चाचो त पोइ आहियां, पहिरीं त मां विशाल जो ॾाॾो आहियां। हा पुट, ही न मुंहिंजो भाउ किशन आहे, न अव्हां जो चाचो। ही आहे विशाल जो ॾाॾो। त हू कैंसर, हू 5 करोड़? सॉरी, एक्चुअली हू सभु नाटक हो। आई मीन मुंहिंजो प्लान हो। बाबा जो ॿुढा आश्रम वञणु मूंखां बर्दाश्त कोन पियो थियो। ऐं मूंखे ख़बर आहे त जे कुझु बि पैसे जी ॻाल्हि ईंदी तव्हां बाबा खे रोके वठंदा। इन लाइ मूं बाबा खे ॾाढी ॾुखियाई सां मञायो ऐं पोइ विशाल जे बाबा सां गॾिजी हुनखे मञायो। सॉरी नीलू, सॉरी? ही सभु करण खां पोइ सॉरी? पुट, तोखे सॉरी चवण जी ज़रूरत ई कान्हे, पर असांखे तोखे थैंक यू चवणु घुरिजे। थैंक यू बेटा। हा, थैंक्स बेटा। ऐं ही थैंक्स सिर्फ़ु हिन लाइ न त तो असांखे सही रस्तो ॾेखारियो, पर हिन लाइ बि त तो मूंखे हिकु तमामु सुठी स्टोरी ॾेई छॾी। हिकु कमाल जो ॾाॾो, हुनजी हिकु कमाल जी पोटी ऐं उनजा 2 बेकार पुट। कहाणी हिकु घर जी। हलो, थैंक गॉड सभु ठीक थी वियो। न त हिते अचण खां पहिरीं मां ॾकियुसि पे कि जे तव्हां सभिनी खे इहा ख़बर पवंदी कि हिन सॼे ड्रामे में मुंहिंजो ऐं मुंहिंजे बाबा जो हथु आहे त तव्हां अलाए मुंहिंजी छा हालत कंदा। पर शुक्र आहे सभु ठीक आहे, सभु ख़ुशि आहिनि। न, सभई न। हिकिड़ो माण्हू आहे जेको हिन सॼे ड्रामे जे करे ॾाढो प्रॉब्लम में हूंदो, ॾाढो दुखी हूंदो। अरे मुझे समाज सेवा के था मारियो, तव्हांखे पाप चढ़ंदो पाप। अरे मूं त तव्हांजी सेवा ते करण चाहिए। हाँ, असीं त तुंहिंजी सेवा पिया कयूं। मुंहिंजा 2 लख वापसि ॾे, न त इहा ई सेवा नॉन स्टॉप हलंदी रहंदी। अरे तव्हांखे पंहिंजे 2 लखनि जी पई आहे ऐं मूं बि त 1 लख रुपयो दान कयो। झूलण मुंहिंजी पार लॻाई बेड़ी थई मझधार, झूलण मुंहिंजी पार लॻाई बेड़ी थई मझधार। आयूं वेठा तुंहिंजे सहारे कृपा कर करतार, आयूं वेठा तुंहिंजे सहारे कृपा कर करतार। झूलण मुंहिंजी पार लॻाई बेड़ी थई मझधार, झूलण मुंहिंजी पार लॻाई बेड़ी थई मझधार। झूलेलाल बेड़ा पार, झूलेलाल बेड़ा पार, झूलेलाल बेड़ा पार, झूलेलाल बेड़ा पार। अरे वाह, मज़ो अची वियो न? तव्हांखे वणी न असांजी हीअ टेलीफिल्म? देरि न करियो, यकदमि सब्सक्राइब करियो ऐं ॿियनि खे ॿुधायो, सिंध ते फैलायो।